उतो उतवांदा ये रेस जे सामू वेठो आ अरे तुझी हैसियत चाहे हां उतो उतो त मां वया अरे मां उठा वही तू इते रेस साम कुर्सी से मोर्तबर थी वे मुझी ये करे हैसियत काई ना है तुझी वरी केड़ी हैसियत आ रेस समझाए न के ई पाजी औकात विसारे वेठो आ मवाली मुड़सा यार इन जी दिल में न कर तू अंदरा बी कुर्सी खणी अच के मुझे बरसा अची वे बाबा ई तव्हां छा था चओ गड़बड़ थी वई आ रेस तो चई तो वनी कुर्सी खणी अची ते गिगरा सालाल खाने चयो नवड़ते आ रेस बाबा मूंखे हिकु कमु यादि अची वियो मां हलां थो ठीक है गोर पर रात कचहरी ते जरूर अचजाए ऐं हा बशुअ जी ॻाल्हि दिल में न कजाए ई मवाली मुड़सा लेकिन अकुल कुछ घटा वडी सी गुना गुण बशु तू भी कुछ ख्याल कर गोर मुझी सजी बाह है इन सारी सन कंदो कर हारो सरकार हारो ऐसा गोर ने ख्याल करो जरूर वाला आने वाला यो तो विलायती बोतल दे त पो मां वञा ठीक है बोतल खणी वन पर ॾिस न बंगले जी हालत कहिड़ी थी वई आहे रात प्रिया खे ज़रूर मोकिल जाए त सफ़ाई करे वञे ठीक है ऐसे प्रिया के चांस तो बंगले की सफाई करे वञे आज के विलायती ना हाँ विलायती है विलायती हलो आई खबरदार जो मुझे पुट के हथ बिलाथो अथई आ ऐं हाणे कोसी मामूली त माण्हू न आहियूं आ तोखे त ख़बर आहे न रईस सालार खान जा ख़ासि माण्हू आहियूं ख़ासि हा मूं त पंहिंजे सिर जो सांगो लाहे छॾियो आहे मां मौत खां नथो ॾिजां सालार खां के ॾिजंदुसि बसि हाणे हिकु कहाणी थींदी या बशू मरंदो या मलूक मरंदो सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।